अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वरी अपडेट तव्हां सां शेयर कंदासीं। जी हाँ दोस्तों, छा थियण वारो आहे अचण वारा एपिसोड में। हाणे सोडल मंसूर खान के बदनाम करण में का कसर न छॾंदो या वरी मंसूर खान पाण इन चाल में फासण वारो आहे। सिधो साधो माण्हू जल्दी फासी वेंदो आहे। अॼु या मुराद जे हथ चढ़ण वारो आहे सोडल। ऐं आख़िर छा थींदो छा न थींदो सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। ऐं शाहिद खुसो व्लॉग यूट्यूब चैनल खे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अॼु वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तों। मां ॿुधाईंदो हलां, पोइ किस्तूं तव्हां ॾिठियूं सॼियूं। हाणे अचण वारी एपिसोड में तव्हां इहो ॾिसंदो त मंसूर खान फासी वेंदो। मंसूर खान खे फसाइण वारो शाहनवाज़ खान आहे, जेका तोतल वारा उन सां डन करे आहे। अहिड़े हिसाब सां जेको आहे अली खान खे वरी तोतल वारा चवंदा असां मंसूर खान जा माण्हू आहियूं ऐं तोखे होॾे पुॼायूं था पिया। हाणे उहो मारींदो तोखे, जाॾे करे उनजी मर्ज़ी आहे। ऐं उनखे अली खान खे इन शइ में दिलि में जेको ॻाल्हि वेहिजी वेंदी त हीअ जेको आहे कोन छोकिरी जे करे मंसूर खान मूंखे अगवा करायो, उन सां उहो शादी करणु चाहे थो। कार में बि उहो वठी वियो हुई, उन जा कम आहिनि। ऐं मंसूर खान जॾहिं उनखे मुराद जे हवाले कंदो, पोइ मंसूर खान जे मथां जेको आहे न शक पइजी वेंदो। मुराद खे बि, अली खान खे बि, ऐं शाहनवाज़ खान इनखे अञा बदनाम कराईंदो। ऐं अली खान पंहिंजे भाउ मुराद खे चवंदो इहो सभु कमु मंसूर खान जा आहिनि, मंसूर खान सॼण न आहे असांजो। ऐं सोडल अॻे ई चवंदो मां त अॻे तव्हांखे चयो हुयो। अहिड़े हिसाब सां मुराद वारा मुराद न मञंदो इन ॻाल्हि खे। पोइ बि मुराद खे ज़रूरी भाउ शक विझाईंदा ऐं रज़न खे बि शक थी चुको आहे, मंसूर खान फासी वेंदो।